हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजी पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान। हाणे मां आत्मा निराकार बाप की यादि थी करा। ऐं बाबा जी का महावाक्य ॿुधाया अथई ब्रह्मातन द्वारा, उहो ॿुधंदमि हाणे। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवता मीठे मीठे बच्चे, परमात्मा परम पिता परमात्मा शिव सां तव्हांजो छा संबंध आहे? असांजो परमात्मा सां छा संबंध आहे? उहो परमात्मा परम पिता असां आत्माउनि जो पीउ आहे। त असांजो संबंध आहे कि उहो पीउ आहे, असां ॿार आहियूं। परम पिता चईंदा आहियूं न, परमात्मा परम पिता चईंदा आहियूं न। त पिता मतलब कंहिंजो पिता आहे? शरीर जो त पिता न आहे न, लेकिन आत्मा जो पिता उहो परमात्मा आहे, जेको परे ते परे रहण वारो, परम धाम में रहण वारो। बाप चईंदो आहे मां तव्हां ॿारनि जी हाणे साम्हूं आहियो। अञा ताईं त मां मथे रहंदी हुयमि। मथे रहंदो हुयमि त तव्हां मूंखे ॼाणंदा न हुयो। मूंखे कण कण में चई छॾियो, टिकर बितर में चई छॾियो, पंहिंजे अंदरि चई छॾियो। हर मूर्ति, हर देवी देवता आहिनि, गुरूअनि जे रूप में मूंखे तव्हां यादि कयो, जानवरनि जे रूप में मूंखे यादि कयो, प्रकृति जे रूप में मूंखे यादि कयो। लेकिन मां केरु आहियां? निराकार आहियां, परम धाम में रहण वारो। जीअं तव्हां आत्मा आहियो उहो ई मां बि आत्मा आहियां। लेकिन सभिनि आत्माउनि में पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियल आहे। आत्माऊं सभु हिकु जहिड़ियूं ॾिखाए में ॾींदियूं आहिनि, कीअं निराकार ज्योतिर्बिंदु। लेकिन सभिनि आत्माउनि में पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि पार्ट भरियल आहे। उहो ई परमात्मा में बि पंहिंजो पार्ट भरियल आहे। उहो छा कंदो आहे अची करे? उहो हिन सृष्टि खे नर्क खां स्वर्ग ठाहींदो आहे। आत्माउनि खे शुद्ध कंदो आहे, पावन ठाहींदो आहे। पतित आत्माउनि खे पावन ठाहिण जो कमु उन निराकार परमात्मा जो आहे। बाप चवनि था मां हिन समय अची करे तव्हां सभिनि आत्माउनि सां मिलंदो आहियां, तव्हां सां ॻाल्हियूं कंदो आहे। शिव खे जगत पिता न चईंदासीं। जगत जो पिता ब्रह्मा आहे, जगत जी मां सरस्वती आहे। शिव त निराकार आत्माउनि जो पीउ आहे। जगत कीअं थींदो आहे? भई जगत में मनुष्य तन खपे, जीव जंतु प्रकृति आदि सभु खपे न। लेकिन शिव बाबा खे त पंहिंजो शरीर ई न आहे, त उहो जगत जो पिता न आहे। जगत जो पिता आहे ब्रह्मा सरस्वती। जे नए युग जी स्थापना जे लाइ परमात्मा जो मददगार ठहिया न, उन्हनि खे चइबो आहे जगत पिता जगत माता। अर्थात पहिरियों आदमी ऐं पहिरीं स्त्री, जंहिं द्वारा ही सृष्टि अॻियां वधी। बाबा चए थो ब्रह्मा सरस्वती कोई स्त्री पति पत्नी न आहे। ये उहा आत्मायूं आहिनि जंहिं भॻवान जे ज्ञान खे सम्झी करे नए युग जी स्थापना जे निमित्त ठहिया। भई हाणे सतयुग अचण वारो आहे, त बाबा त अची करे सभिनि खे ज्ञान ॾिए थो न। लेकिन सम्झो के कोई में बि कोई, कोटनि में बि कोई सम्झंदो आहे न। त ईअं ई ब्रह्मा सरस्वती जी आत्मा पहिरियों हिन ज्ञान खे सम्झे, ऐं ज्ञान खे सम्झी करे उनखे धारण करे जीवन में हली कि बराबरि हाणे सृष्टि जी हालत ठीकु न आहे। हाणे हिन सृष्टि खे परिवर्तन करण लाइ परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे, ऐं उहा स्वर्ग जी स्थापना थो करे। ॾिसो हाणे बाबा असांखे बि ज्ञान थो ॾिए न। तव्हांखे अञा ताईं सम्झ में आयो आहे? तव्हां उहो हलो था पूरी रीति जीअं बाबा चए थो? बाबा चए थो कल्ह स्वर्ग अचण वारो आहे, तव्हांखे सदा इहो यादि रहंदो अथव? पंहिंजो सुभाउ संस्कार खाइण पीअण बदिली कयो अथव? तव्हां लसण प्याज खाईंदा आहियो न अञा ताईं? त पोइ अञा ताईं त असांजा ओड़ा ई सुभाउ संस्कार आहिनि, उहो ई सोचणु, उहो ई ॻाल्हाइणु। लेकिन ब्रह्मा सरस्वती जी आत्मा खे जॾहिं हिकु बार ई परमात्मा जो इहो ज्ञान ॿुधंदा, उन्हनि खे झटि सम्झ में अची वियो ऐं उन्हनि मञी छॾियो। ख़ुदि बि मञनि ऐं पंहिंजे पूरे परिवार वारनि खे बि चई कि हाणे तव्हांखे हिन रीति हलणो अथव।
अगर न हलंदव त भले तव्हां पंहिंजो अलॻि इंतज़ाम करो। एतिरो उन्हनि छो जी ब्रह्मा बि त इन ई सृष्टि जे हुयो न, उनजो बि परिवार हुयो, गृहस्थी हुई, लेकिन परमात्मा जॾहिं खां उनखे ज्ञान ॾिनई, उनजे अंदरि प्रवेश थी करे उनखे सम्झ ॾिनई, त हुन पंहिंजो जेकी बि गृहस्थी हुई उनखे ज्ञान जे हिसाब सां हलाई। त बाबा चए थो ईअं ई जेका जेका मनुष्य आत्मा सम्झंदा वेंदा आहिनि उहो पंहिंजो जीवन स्वर्ग, बाबा कुझु छॾण लाइ थोरी चईंदो आहे, बाबा त सिर्फ़ु चईंदो आहे पंहिंजी उथणी वेहणी खाइणी पीअणी संबंध संपर्क में तव्हांखे सुधार करिणो आहे, विकारनि खे छॾिणो आहे, काम क्रोध लोभ मोह अहंकार खे छॾिणो आहे, एतिरो ई त चए थो बाबा। लेकिन मनुष्य आत्मा विकारनि में एॾी फसियल आहे कि सोचे थी असां विकारनि जे बिना कमु कीअं कंदासीं, क्रोध जे बिना कमु कीअं हलंदो, लोभ जे बिना कमु कीअं हलंदो, अख न ॾेखारींदासीं त कीअं मञंदा ॿार, घर कीअं हलंदो, लोभ न कंदासीं त धंधो कीअं हलंदो, अहंकार न ॾेखारींदासीं त असां पंहिंजे पाण खे वॾा कीअं कहलाईंदासीं, पोइ त असां नंढा ग़रीबनि जहिड़ा थी वेंदासीं, काम विकार खे छॾंदासीं त ॿार कीअं पैदा थींदा। पर बाबा चए थो पहिरियों त ॿारनि जे लाइ विकार में वेंदा हुया, अॼुकल्ह त हिन विकार जे लाइ बि त केॾो परेशान कंदा आहिनि न माण्हू, हिक ॿिए खे केॾी गंदी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। त हाणे अती थी वई आहे, हर विकार मनुष्य आत्मा जे अंदरि हिकु ज़हर मुआफ़िक फैलिजी वियो, ख़ुदि त विकारनि में जे कारण ज़हरीलो थी वियो आहे मनुष्य आत्मा, ॿियो ॿियनि खे बि पंहिंजी दृष्टि सां बोल सां गंदे कर्मनि सां ज़हर फैलाए थो। त अहिड़े समय में परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे छा ॾींदो आहे, ज्ञान जो अमृत ॾींदो आहे। बाबा जे हिन ज्ञान खे दूध बि चइबो आहे। हाणे बाबा असांखे ज्ञान जो दूध थो ॾे, जंहिंसां असां आत्माउनि जो सभु विकार ख़तम थी वेंदा। सांप खे दूध पीआरींदव न कल्ह, त हुन सांपनि खे खीर न पीआरो, जेकी मिठी मिठी रोटी ठाहियो था न, मिठी मिठी रोटी खे त शरीर ई खाईंदो न, थधो थधो खाईंदव कल्ह त उहो त शरीर खे मिलंदो। बाबा चए थो कल्ह मूंखे यादि करे पंहिंजी हिन जेका अंदरि तव्हांजी आत्मा में विकार रूपी सांप अथव न, जेकी कड़ाहट, उनखे ख़तमु कजो, थधो थधो खाइजो। हुनजो अर्थ आहे कि पंहिंजी आत्मा खे परमात्मा जी शक्ति सां थधो कजो। पंहिंजी आत्मा में जेका बि बुरा स्वभाव संस्कार आहिनि, कड़वाहट आहे, हिक ॿिए जे लाइ मन में जेकी पुराणियूं दुख भरी ॻाल्हियूं आहिनि, हिन में त हीअं कई अॼु हीअं थी वियो, इन्हनि खे कढिजो। इन रीति पंहिंजी आत्मा खे थधो कजो। बाक़ी उहो थधो खाए शरीर खे खाराए करे छा कंदव? शरीर खे त तव्हां एॾे सालनि खां एॾो मनायो था, इहो जेको बि कल्ह त्योहार मनाईंदव नाग पंचमी, लेकिन बाबा चए थो नागनि खे खीर पीआरे नागनि जी पूजा करे छा कंदव? माण्हू नागनि खां ड्रिजनि था, ऐं कल्ह जे ॾींहुं स्पेशली नागनि जी पूजा था कनि। असल में पंहिंजी आत्मा में जेका इहे विकार रूपी सांप आहे न, जंहिंजे कारण असांजो जीवन ज़हर मिसल अर्थात कड़वो थी वियो आहे न, हर संबंध में कड़ाहट अशुद्धता थी वई आहे, इनखे कढणो आहे, आत्मा खे थधो करणो, आत्मा जे अंदरि जेका इहे विकार आहिनि उनखे कढणो। हाणे आत्मा कीअं कढंदासीं? असां त ॾाढो कोशिशि था करूं, क्रोध न करो, लोभ न करो, विकारनि खे छॾूं, बुराइनि खे छॾूं, लेकिन निकिरनि कीअं? त हुनजे लाइ परमात्मा जी शक्ति खपे। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी निराकार बाप खे जॾहिं तव्हां यादि कंदा त तव्हांजे अंदरि आत्मा में जेका इहे ज़हर आहिनि, जेके पुराणियूं कड़वी ॻाल्हियूं आहिनि, इहे सभु निकिरी वेंदियूं, छो जो हुन परमात्मा में शक्ति आहे। पंहिंजे एॾे समय जी कोई ॻाल्हि पाण भुलिजी नथा सघूं, लेकिन उन्हनि में शक्ति आहे कि उहो ॻाल्हि पाण भुलिजी सघूं। पाण पंहिंजो कोई स्वभाव संस्कार परिवर्तन करणु चाहियूं था, लेकिन परिवर्तन थिए ई नथो, लेकिन उन परमात्मा में शक्ति आहे कि पंहिंजे अंदरि उहो शक्ति ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे, ॻाल्हि खे सम्झण जे लाइ बि सम्झ जी शक्ति ॾींदो आहे। अॼु पाण कंहिंखे केतिरो बि सम्झायूं, लेकिन ॿार छा वॾा सम्झनि था? नथा सम्झनि न।
छो जो आत्मा में जेकी सम्झण जी शक्ति आहे न उहा ख़तम थी वई आहे, त उहो ॾियण वारो परमात्मा। त बाबा चए थो हिन रीति तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करे तव्हां हर कर्म करो त तव्हांजे जीवन में सदा जे लाइ आत्मा में जेका बि कड़ियूं स्वभाव संस्कार विकार आहिनि, पुराणियूं दुख भरी ॻाल्हियूं आहिनि, सभु ख़तम थी वेंदो। इन रीति सापनि खे भगायो, भॼायो, पंहिंजे कड़ाहट जेकी सापनि में साप रूपी विकार आहिनि पंहिंजे अंदरि उन्हनि खे ख़तमु करो। बाक़ी सूर रीति जेका त्योहार मल्हाइनि था हिकु ॾींहुं, उन्हनि सां कुझु फ़ाइदो न आहे। छा थींदो आहे? धन ख़र्च थींदो आहे, शरीर जी एनर्जी वेंदी आहे, एॾो खाइण पीअण कंदा आहियो त महिनत त वई लॻंदी आहे न, त फ़ाइदो छा थियो महिनत सां? रोटी त रोज़ ई ठाहींदा आहियूं, महिनत त रोज़ ई करो था, लेकिन हिकु ॾींहुं उन ॾींहुं हिकु तरीक़े सां तव्हांजी छुट्टी थी वेंदी, यस अॼु असां रोटी न ठाहींदा, लेकिन फ़ाइदो त थियणो खपे न, अंदरि आत्मा में त फ़ाइदो थियणो खपे न। ये त शरीर जे लाइ पाण सभु कुझु कंदा आहियूं था, हाणे पंहिंजी आत्मा ते ध्यानु ॾियो, छो जी मुख्य आत्मा हूंदी आहे, आत्मा ई सभु कुझु कंदी आहे शरीर द्वारा, हर संबंध बि आत्मा निभाईंदी आहे, हर कर्म बि धंधो धोरी करो, घर खे संभालणु, ॿारनि खे संभालणु, ये सभु केरु थी करे? आत्मा। त आत्मा खे थधो करिणो आहे, आत्मा में शक्ति गुण भरणु आहे, त हिन करे बाबा चए थो हाणे तव्हां आत्मा, तव्हांजो पिता, मां परमात्मा, हाणे मूंखे इन संबंध सां यादि करो। जन जन्मांतर तव्हां मूंखे अलाए कहिड़े कहिड़े रूप में संबंधनि सां यादि कयो, भॻवानु सम्झी करे। भॻवानु सम्झी करे छा थियो? असां ॿियो ई भॻवान खां दूरि थी वियासीं न, छो जी भॻवानु अर्थात वॾो, त वॾे खां त माण्हू ऐं हुनखे वॾो सम्झी करे ज्यादा माण्हू हुनखे यादि बि नथा करनि, उन्हनि खे सची ॻाल्हियूं बि न ॿुधाईंदा आहिनि मन सां। इहे ॻाल्हियूं कीअं भॻवान खे ॿुधायूं, असांखे त ग़लती थी वई। त बाबा चए थो इहे ई पंहिंजे पीउ जे संबंध में यादि करे मूंखे सभु कुझु ॿुधायो। मां भॻवानु न आहियां, मां तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां। हिन संबंध सां यादि कंदा त तव्हांजी आत्मा में जेका बि भारीपन आहे, मन में जेकी ॻाल्हियूं आहिनि, वो कम से कम तव्हां हुनखे सची रीति ॿुधाईंदा त उहो तव्हांजी मदद त कंदो। ये जेका शरीर जा संबंधी आहिनि इहे थोरी तव्हांजी मदद करे सघंदा आहिनि। ये छा चईंदा, कम ज़्यादा से ज़्यादा तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा, 2-3 सलाहियूं ॾींदा, लेकिन परमात्मा पीउ त पीउ थींदो आहे न। ऐं जेका बि आत्मायूं पाण सां गॾु पाठ वॼाइनि थियूं, उहे त आत्मायूं असांजा भाउ थी विया, त भाउ ऐं पीउ में त फ़र्क़ु हूंदो आहे न। त हाणे हुनखे पीउ जे संबंध सां यादि करे उनखे पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधायो। बाप आयो आहे स्वर्ग जी स्थापना करणु, पाण आत्माउनि खे सुधारणु आयो आहे, पंहिंजे संस्कार स्वभावनि खे सुधारणु आयो आहे। बाबा चए थो अॼु खां 5000 साल पहिरियों बि मां हिन सृष्टि ते आयो हुयुमि, तव्हांखे ईअं ई ज्ञान ॾिनो हुयो, ईअं ई तव्हांखे सम्झ ॾिनी हुई, जंहिंसां तव्हां स्वर्ग जा मालिक ठही विया आहियो। हाणे ॾिसो तव्हांजी छा हालत थी वई अथव, किथे तव्हां सोननि हीरनि जे महलनि में रहंदा हुयो, ऐं हाणे त माण्हुनि खे सोन पाइण लाइ बि न आहे, कूड़ो सोन पाइनि था। त असांजी अहिड़ी हालत छो थी आहे? छो जी पीउ खे भुलिजायूं न, पीउ खे भुलिजी करे हिक ॿिए सां ई बसि पाठ वॼायूं था, हिक ॿिए जी ॻाल्हियूं ॿुधी करे खेल खेॾूं था, ऐं हुनखे पंहिंजे पीउ खे भॻवानु सम्झी करे हिकदमि सां हिकु घर में कोने में रखी छॾंदा आहिनि। हा भई इहो भॻवान जो स्थान आहे, बसि सुबुह शाम घंटी आदि वॼाए थोरो पाठ आदि करो, भोग आदि लॻाए, बसि छुटी। अरे उन परमात्मा जो त अलॻि स्थान ठातो अथव, भले कहिड़ी बि मूर्ति जे रूप में तव्हां यादि था करो, कम से कम हुन सां हुन संबंध सां त यादि करो कि उहो असां आत्माउनि जो पीउ परमात्मा आहे। बाप खे छा कंदा आहियूं? बाप सां मन जी ॻाल्हियूं कंदा आहियूं न। त जॾहिं असां हुनखे पंहिंजो पीउ न मञंदासीं त उन सां असां मन जी ॻाल्हियूं कीअं कंदासीं? ॿियो छा था चऊं कि मन नथो लॻे, पाठ था करूं, भॻवान खे यादि था करूं, त मन नथो लॻे, मन हेॾे होॾे भॼे थो। छो जी मन में उहे ई ॻाल्हियूं आहिनि, उहे ई ॻाल्हियूं जेसिताईं असां हुनखे न ॿुधाईंदासीं त असांजो मन कीअं शांति थींदो? ॿार त माउ पीउ सां ई कंट्रोल थींदो आहे न। त हाणे आत्मा में जेको मन आहे उनखे कंट्रोल केरु करे सघंदो आहे? परमात्मा।
लेकिन पाण परमात्मा खे उन रीति जेसि ताईं यादि न कंदासीं तेसि ताईं उहो कंट्रोल कीअं कंदो। जेसि ताईं तव्हांजो ॿारु तव्हांखे पंहिंजी प्रॉब्लम न ॿुधाए कि मूंखे छा थो थिए, तेसि ताईं माउ बाप कीअं हुनजी मदद करे सघंदा। त हिन रीति हाणे असांखे हुन संबंध सां यादि करणो आहे। प्रजापिता ब्रह्मा ऐं जगदम्बा त साकार में असांजा माउ पीउ आहिनि। मतिलबु मनुष्य सृष्टि जे हिसाब सां पहिरां स्त्री पुरुष आहिनि त उन्हनि खे बि माता पिता जे रूप में माण्हू पूॼंदा आहिनि, यादि कंदा आहिनि। छो जी आत्मा जॾहिं मनुष्य तन में आई उन हिसाब सां उहा सृष्टि जा पहिरियों आहिनि, जेके असां एडम और ईव ई चईंदा आहियूं। बाबा चवनि था इहे ई ब्रह्मा सरस्वती जी आत्मा वञी सतयुग में लक्ष्मी नारायण जो पाठ वॼाईंदी। 5000 साल खां पोइ ब्रह्मा सरस्वती जो पाठ वॼाईंदी आहे। आत्मा ई त हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठी करे अलॻि अलॻि नाम रूप सां पाठ वॼाए थी। कोई पाण जेका बि घर में हिकु साथ माण्हू आहियूं, इहे कोई पहिरीं बार थोरी आहियूं। पाण पिछले जन्म में बि कहिड़े न कहिड़े नाम रूप सां पाण हिक ॿिए सां पाठ वॼायो हूंदो। तॾहिं त उहो हिसाब किताब चुकतो करण लाइ पाण हाणे हिक ई घर में पाठ वॼायूं था। लेकिन मनुष्य इहो सम्झंदो न आहे न, उहो त शरीर खे ई ॾिसंदो आहे। सोचंदो आहे शरीर ख़तमु थी वियो त बसि खेल ई ख़तमु थी वियो, हाणे कुझु आहे ई न। अरे जेका तव्हांजा हुन सां हिसाब किताब अथसि उहो कीअं चुकतो थींदा। उहो चुकतो करण लाइ त हुन आत्मा खे वापसि त शरीर वठिणो ई पवंदो न। किथे वठंदी? तव्हां सां अगरि चुकतो थी करिणो पवंदुसि त तव्हांजे आस पास ई वठंदी न। बाबा चए थो इन रीति आत्मा ई अलॻि अलॻि शरीर वठी करे पाठ वॼाईंदी रहंदी आहे ऐं खेल खेॾंदी रहंदी आहे। ऐं पाण वेही करे दुखी थींदा आहियूं कंहिंजे लाइ? शरीरनि जे लाइ, कि हाय इहो हली वियो, हाणे मुंहिंजो केरु कंदो, कि केरु संभालंदो। अगरि तव्हांखे संभालण जो हुनजो हिसाब किताब हूंदो, ॿिए जन्म में आपे ई तव्हांजे आस पास ॿार जे रूप में तव्हां ईंदो, पोइ तव्हांजी वॾो थींदो, तव्हांजी संभाल कंदो। त हिन ॻाल्हियुनि खे असांखे सम्झणु छो ज़रूरी आहे? छो जी मनुष्य आत्मा मृत्यु खां ज़्यादा ड्रिजंदो आहे न, कि भई मरी वेंदासीं। छो जी शास्त्रनि में अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं लिखी अथई कि मनुष्य आत्मा ईअं इहो जनम वठंदी आहे, इहो जनम वठंदी आहे, ॾाढा योनियुनि में अची करे पोइ मनुष्य तन वठंदी आहे। ईअं थोरी थींदो आहे। मनुष्य आत्मा मनुष्य तन वठी करे ई पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण लाइ पाण सां गॾु आस पास खेल खेॾंदी रहंदी आहे। नंढा ॿार कीअं था अचनि? माउ पीउ त शरीर थो ॾे न, आत्मा त किथां आई न। ऐं उहा ई आत्मा तव्हांजे घर छो आई? तव्हां ई हुनजा माउ पीउ छो ठहियो? तव्हां ई हुनजा भाउ भेण या ॾाॾी वग़ैरह छो ठहियो? छो जी तव्हां सां ई हुनजो हिसाब किताब हूंदो। इन करे कहिड़े न कहिड़े संबंध में अची करे तव्हां सां पाठ वॼाईंदी आहे। त बाबा चए थो हिन करे पाण खे हर हिकु ॻाल्हि आत्मिक स्वरूप में ॾिसी करे निभाइणी खपे। चाहे तव्हां कोई त्योहार था निभायो, कोई संबंध था निभायो, या कोई बि कर्म था करो। सम्झो तव्हां सां कुझु बुरो थी वियो त हिन रीति न सोचो कि मूंसां हीअं थी वियो या मुंहिंजे फलाणे हिन सां हीअं थी वियो। उन सां ई उहो थियो त थियो, उनजो हिसाब किताब हुयो। ईअं थोरी तव्हांजो रिश्तेदार आहे, तव्हांजो परिवार वारो आहे त हुननि सां कुझु बुरो थी न सघंदो आहे। ईअं न थींदो आहे। जेकी बि आत्मा आहे हुनजा कुझु बुरा कुझु सुठा, हर हिकु आत्मा जो हिक ॿिए सां हिसाब किताब आहे। त पाण खे इन रीति न ॾिसणो खपे कि मुंहिंजे हिन सां हीअं थी वियो त उहो ॿियो दुख थींदो आहे कि मां एॾो सुठो ऐं एॾे सुठे परिवार जो असां सां गॾु हीअं थी वियो। अरे तव्हां सां तव्हांजो परिवार सुठो अथव, तव्हांजी सुठा कर्म अथव, लेकिन पिछले जन्मनि जा जंहिंजा बि कर्म हूंदा उहो त चुकतो कंदो न। ईअं थोरी तव्हांजे घर परिवार में अची करे जन्म वरितई त बसि मतिलबु हुनजा सभु पुराणा बुरा स्वभाव संस्कार हिसाब किताब सभु चुकतो थी वियुसि। ईअं न थींदो। जेका बि आत्मा में स्वभाव संस्कार अगरि बुरा बि हूंदसि, सम्झो कि वॾे घर में आत्मा जन्म थी वठे लेकिन हुनजो स्वभाव संस्कार सुठा कोन अथसि, हुनजी चलन सुठी कोन अथसि, त आत्मा में उहे ई स्वभाव जेका पिछले जन्मनि जा बुरा स्वभाव संस्कार आहिनि उहे ई हिन जन्म में उहो कंदी कमु। तव्हां केतिरो बि हुनखे सम्झायो कि तूं हिन घर जो आहे, तूं हीअं न कर, हूअं न कर,
जेसि ताईं उन आत्मा खे सम्झ न ईंदी, उन आत्मा में शक्ति न भरजंदी सुठी, तेसि ताईं उहो बुरा कर्म कंदी रहंदी आहे ऐं मनुष्य आत्मा दुखी थींदी रहंदी आहे। अॼु ॿार जी आश त रखे थो मनुष्य कि असांजे घर ॿार अचे, ईअं थिए, जन्म ते बीमार थिए या कुझु न कुझु अहिड़ो जन्म वठे, थोरो वॾो थिए ऐं बुरा कर्म करे त ॿियो दुखी थी वेंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि इन खां त न पैदा थिए हा सुठो आहे। लेकिन पाण खे हर हिकु ॻाल्हि सम्झ में अचणी खपे। ॿार अचनि था, आत्मायूं अचनि थियूं जेकी बि ॿार जे रूप में, त हुननि जा पिछला जन्मनि जा हिसाब किताब बि आहिनि, स्वभाव संस्कार बि आहिनि। उन्हनि खे बि असां कीअं दूरि करूं, हुनजे लाइ बि असांखे इहा सम्झ अचणी खपे कि हर हिकु आत्मा जो बि परमात्मा आहे। त असां हुनखे शरीर था ॾियूं, लेकिन परमात्मा ई हुन आत्मा खे शक्ति ॾेई सघंदो अथसि, सम्झ ॾेई सघंदो अथसि कि उहो पंहिंजे बुरे स्वभाव संस्कारनि खां, पंहिंजे पिछले विकर्मनि जे बोझनि खां चुक्तू करे छॾियो, हुननि खां मुक्त थी वञे। त तव्हां शरीर त ॾियो था, ठीकु आहे, लेकिन हर हिक खे इहो ज़रूरु सेखारिणो आहे कि तव्हांजी आत्मा जो बि हुन परमात्मा खे सदैव यादि कंदा रहो। त अगरि कोई बुरे स्वभाव संस्कार बि हूंदा आत्मा में, त उहो परमात्मा जी शक्ति सां ख़तम थी वेंदा। अगरि कुझु पुराणो हिसाब किताब बि हूंदुसि, त आत्मा अगरि सदा बाप खे यादि कंदी रहंदी, त उहो चुक्तू करदे समय बि उहो हुनखे एतिरो दुख न थींदुसि, उहो आसानी सां शांति सां चुक्तू करे छॾींदो। त इहा ॻाल्हि सम्झणी आहे कि असांजा ॿ पीउ आहिनि, शरीर जा माउ पीउ अलॻि आहिनि, आत्मा जो पीउ अलॻि आहे। त शरीर जा माउ पीउ बसि शरीर ॾियनि था, खाइण पीअण लाइ कपिड़ो आदि, रहण लाइ जॻह ॾियनि था, लेकिन आत्मा जा जेका स्वभाव संस्कार आहिनि, जेका जन्म जन्मांतर जा पाप कर्म आहिनि, उन्हनि सां केरु असांखे दूरि करे सघंदो आहे? परमात्मा। हिन करे चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, शरीर खे न ॾिसो, हर हिकु आत्मा खे इहा सम्झानी ज़रूरु ॾियो। ॿियो कुझु बि तव्हां ज्ञान न ॿुधायो, कम से कम कोई दुखी आहे, कोई परेशान आहे, तव्हांखे कोई ॻाल्हि थो चए त हुनखे एतिरो त तव्हां ॿुधाए सघंदा आहियो न। ख़ुदि बि यादि करो, हुननि खे बि ॿुधायो कि हुन परमात्मा खे यादि करो त तव्हांजी आत्मा मां सभु दुख दूरि थी वेंदा। तव्हांजी आत्मा जा, तव्हांजी आत्मा जो जेको जन्म जन्मांतर जो हिसाब किताब अथव उहो चुक्तू थी वेंदो। एतिरो चइण बि सुठो आहे न। माण्हू त पंहिंजी अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं चई छॾींदा आहिनि, ईअं करो हूअं करो। अरे तव्हांजी राय सां हाणे कुझु बि न थियण वारो। हाणे हिन सृष्टि ते सभिनि आत्माउनि जो पीउ अची वियो, उनखे यादि करण सां सभिनि जा दुख, सभिनि जा बुरा स्वभाव संस्कार ठीकु थींदा। तंहिंखां सुठो त हुन आत्मा खे परमात्मा सां मिलायो न। जॾहिं तव्हांखे पता अथव परमात्मा जो रूप निराकार असांजी आत्मा जो पीउ आहे, जॾहिं तव्हांखे सम्झ में अची वियो अथव, त तव्हांखे अगरि कोई चए कि असांखे इहो दुख आहे, ईअं आहे ईअं, त हुनखे हिकु ई राय ॾियो, ईअं केरु थो चए असांखे? परमात्मा। आत्माउनि जो पीउ परमात्मा असांखे चए थो कि सभिनि खे इहे ई चओ कि परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे, त तव्हांजा सभु दुख दूरि थी वेंदा, तव्हांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। छा मीठी मीठी सुठी नंढी ॿार जी माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सर्व शक्तियुनि जो अनुभव कंदे हुए समय ते सिद्धि प्राप्त करण वारा निश्चिंत विजयी ठहो। सर्व शक्तियुनि सां संपन्न निश्चय बुद्धि ॿारनि जी विजय निश्चित आहे। परमात्मा खे असां यादि कंदा रहंदासीं सॼो ॾींहुं, त असांजी आत्मा में सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व ज्ञान सम्झ अची वेंदो। जंहिं वटि धन हूंदो आहे, बुद्धि हूंदी आहे, त उहो छा कंदो आहे? हुनखे सही रीति कार्य में लॻाईंदो आहे न। त पाण वटि हाणे कहिड़ो धन आहे? ज्ञान जो धन आहे, परमात्मा जी पहचान आहे। सभिनि खां वॾो धन असां वटि इहो आहे। कहिड़ो ज्ञान जो धन आहे? कि असां भॻवान खे ॼाणंदा आहियूं, हुनजो नाम रूप, हुनजो नाम शिव आहे, हुनजो रूप निराकार आहे। उहो परम धाम में हिन सृष्टि खां परे, चांद तारे सूर्यनि खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां बि परे परम धाम में रहंदो आहे। उहो मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे। एॾो वॾो ज्ञान जो धन अथव तव्हां वटि,
जेतिरो इहो ज्ञान धन तव्हां ॿियनि खे बांटंदव न, जेतिरो तव्हां ॿियनि खे ॿुधाईंदा रहंदव, ओतिरो तव्हांखे सतयुग में स्थूल धन मिलंदो। माण्हू चईंदा आहिनि न असांखे धन मिले, भॻवान जी आश कंदा आहिनि। बाबा चए थो तव्हां इहो मुंहिंजो मां जेको तव्हांखे इहो ज्ञान जो धन ॾिनो आहे न, कि आत्मा खे पंहिंजे बाप सां मिलायो, कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो पीउ परमात्मा, हुनजो रूप निराकार ज्योतिर्लिंग। इहो ज्ञान जो धन जेतिरो तव्हां माण्हुनि खे ॿुधाईंदव, ओतिरो तव्हांजो धन सतयुग में अॻिले 21 जन्मनि जे लाइ तव्हांजो, तव्हां मालामाल थी वेंदव, तव्हांखे ॾाढो धन मिलंदव सतयुग में। छो जी माण्हुनि खे सतयुग त्रेता में धन कहिड़े हिसाब सां मिलंदो, जेका माण्हू हाणे इहे ज्ञान ॿुधनि था ऐं जीवन में धारण करनि था, ऐं ॿियनि खे जेतिरो इहो ज्ञान जो धन बांटदा न, ओतिरो उन्हनि खे सतयुग में धन संपत्ति मिलंदो। स्लोगन आहे व्यर्थ खे ॾिसण व ॿुधण जो बोझ हाणे समाप्त करो। हाणे फालतू ॻाल्हियूं, हेॾा वॾा जी ॻाल्हियूं न ॿुधो, न ॾिसो, न कंहिंखे ॿुधायो। इहो व्रत रखी छॾो। हाणे हिननि खे समाप्त करो त असां सदा ई हल्का रहंदासीं, आत्मा स्वरूप में बि हल्का, ऐं सभु मन में व्यर्थ ॻाल्हियुनि, पुराणियूं दुख भरी फालतू ॻाल्हियुनि खां बि मुक्त, ॿिन्हिनि तरीक़े सां हल्का रहंदासीं।